ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असांजे सूफ़ी कवि मास्टर रांझण साहिबु उनजो 100 जनम ॾींहुं तमामु धूमधाम सां सॼे हिंदुस्तान में मल्हायो वियो आहे करे। असांजे झूलेलाल मंदर में पिणु धूमधाम सां मल्हाए रहिया आहियूं करे। उन्हनि जे पारां हिकु केक कटे रहिया आहियूं, हिकु चादर चाढ़ी आहे। मां वरी बि असांजे दादा मोहन वलेसा, भेण संगीता सुखवाणी ऐं उनजो पूरो कुटुंब परिवार, उन्हनि सभिनी खे लख लख वाधायूं ॾियां थो ऐं लाल साईं ते प्रार्थना कंदुमि त जीअं हमेशह उहे शेवा जा कार्य करे आहिनि, हमेशह कंदा रहनि। हे आयो लाल सभई चओ झूले। असांजे दादा श्री मोहनदास वलेसा पंहिंजे पिता साहिबु मास्टर कवि रांझण साहिब जी यादि में उल्हासनगर में हिकु तमामु सुठो भवन ठारायो आहे, जिते हर महीने में सुठो प्रोग्राम रखंदा आहिनि ऐं भॻती भाव कराईंदा आहिनि ऐं भॼन ॻाराईंदा आहिनि। उनखां पोइ भंडारो पिणु कंदा आहिनि ऐं मां तमामु उनखे लख लख वाधायूं थो ॾियां त अहिड़ो शुभ कार्य करे रहिया आहिनि करे। उनखां पोइ उन्हनि जो सॼो कुटुंब परिवार, असांजी भेण संगीता सुखवाणी ऐं उनजी भेनर, उनजी माता साहिबु अची करे हिन प्रोग्राम में शामिलु थींदियूं आहिनि ऐं सभई गॾिजी करे प्रेम भाव सां शेवा कंदियूं आहिनि ऐं लाल साईं करे हमेशह ख़ुशि रहनि, ईअं शेवाऊं कंदा रहनि ऐं दादा मोहनदास जी सिहत हमेशह सुठी हुजे ऐं हमेशह शेवा कंदो रहे। हे आयो लाल सभई चओ झूले।